नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार बारह मुबशर सोलंगी आऊं पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां लिबिया जो सरकारी दौरो। फील्ड मार्शल जे लिबियन फौज के कमांडर इन चीफ और डिप्टी कमांडर इन चीफ से मुलाकात। गडियल दिलचस्पी के मामलों इलाइक़ाई सिक्योरिटी ते ख़यालन की ॾे वठ। मुलाकात में बेतरफ़ो दिफ़ाई और अस्करी तावन वधाइण के हवाले से पिण ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिब फील्ड मार्शल के लिबियन फौज के दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। गडियल क़ौमुन अफ़गान तालिबान की अफ़गान सरजमीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल न थियण जी दावा रद्द करे छॾी। सलामती काउंसिल में पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त दाइश, खुरासान, TTP, अल-क़ाइदा ऐं ॿिया ग्रुप अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि। उहे ग्रुप ॿियनि मुल्कनि में हमलनि जी मनसूबाबंदी पिण करे रहिया आहिनि। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त अल-क़ाइदा जा तालिबान सां वेझा लॻापा आहिनि। सभ खां वॾो ख़तरो TTP आहे। TTP अफ़गान पनाहगाहनि मां कार्रवाइयूं करे रही आहे। TTP के अफ़गान तालिबान खां लॉजिस्टिक और ऑपरेशनल मदद मिलंदी रही है। परॾे खाते के तर्जमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त भारत सिंध तास मुआहदे की भञकड़ी कई। मुआहदे की भञकड़ी की मज़म्मत कयूं था। पाकिस्तान के दरियाहनि बाबति एक तरफ़ो फ़ैसिलो क़बूल न आहे। आलमी बिरादरी सिंध तास मुआहदे की भञकड़ियुनि जो नोटिस वठी। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही तर्जमान वधीक चयो आहे त भारत में अक़लियतूं नामुनासिब रवैयनि के मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। भारतीय हुकूमत अक़लियतुनि जो हक़नि ख़ास तौर ते मज़हबी आज़ादी के तहफ़्फ़ुज़ के यकीनी बनाए। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त बानी PTI सां मुलाक़ात कानून मूजिब थियणी आहे। जेल मैन्यूअल में वाज़े आहे त सियासी ॻाल्हि ॿोल नाहे करणी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ वधीक चयो आहे त उज़मा ख़ान कानून की भञकड़ी न कई हुई, उन करे मुलाक़ात कराई। उज़मा ख़ान भञकड़ी कई त मथां बि काटा लॻाई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 1 साल अॻु अमरीका मुर्दा ऐं नाकामियुनि जे ॾाके ते हो। 1 साल में जेको हासिल कयो आहे उहो केर बि हासिल न करे सघियो। 10 महीननि में दुनिया में 8 जंगियूं रोकरायूं। मूंखे करप्ट निज़ाम ख़त्म करण जो वॾो मैंडेट मिलियो आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त बाइडन पॉलिसियूं ॿीहर लागू थियण न ॾिनियूं वेंदियूं। बाइडन दौर में गैर क़ानूनी इमिग्रेट्स नौकरियूं वरितियूं। हाणे नौकरियूं अमरीका में पैदा थींदड़नि खे मिलंदियूं। अमरीका में गैर क़ानूनी अच वञ जो सिलसिलो बंदि करे छॾियो आहे। हुकूमत और ट्रांसपोर्टरनि में मामला तय थी विया। 10 ॾींहनि खां जारी हड़ताल ख़त्म। वफ़ाक़ी सरकार सिंध और पंजाब हुकूमत के नुमाइंदनि जूं ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हियूं कामयाब। जारी कयल बयान में चयो वियो आहे त ट्रैफिक ऑर्डिनेंस 2025 ते नज़रसानी कई वेंदी। ट्रांसपोर्टर अखबारनि जो चवणु आहे त हुकूमत मुआहदे की भञकड़ी कई त ॿीहर एहतजाज कयो वेंदो। दादू में नारी के मुबैना तौर अगवा करण की कोशिश मज़ामत ते 3 औरतूं ज़ख्मी। शहबाज कॉलोनी में 17 सालन की अंबर पंवर के हथियार बंदन घर में दाखिल थी अगवा करण की कोशिश कई। मज़ामत ते नारी अंबर पंवर समेत मिसमात दादली पंवर और मिसमात फापुल ज़ख्मी। मुतासरन जो औरतुन समेत पाक किताब खणी एहतजाज। जवाबदारन की गिरफ्तारी जो मुतालबो।